मुंहिंजा हस्बैंड आया हुया छा सुबुह जो? तव्हांजा हस्बैंड जेके हिकदमि तव्हां वांगुरु लॻंदा आहिनि? हाणे मुंहिंजा हस्बैंड मूं वांगुरु कीअं लॻंदा? नॉनसेंस आहिनि छा? हा तव्हांजा हस्बैंड हिकदमि हिन वांगुरु लॻंदा आहिनि। अरे हिननि जा हस्बैंड मूं वांगुरु छो लॻंदा? चुप कर तूं असांजी धीउ आहीं त तुंहिंजो पप्पा तो वांगुरु ई लॻंदो न। अरे हो मुंहिंजा पप्पा आहिनि त मां हुननि वांगुरु लॻंदमि न। चुप तूं मूं वांगुरु लॻंदी आहे सम्झी? मिंट मूंखे हिते कंफ्यूजन थी थिए। तूं पंहिंजे कंफ्यूजन जी पानी पूरी ठाहे करे खा। हाँ तव्हांजा हस्बैंड आया हुया, सिलेक्ट बि करे विया आहिनि तव्हांजे लाइ फ्रिज। ॾिसां कहिड़ी सिलेक्ट कई अथनि। हिन में कहिड़ा कहिड़ा कलर्स अथव? हिन में तव्हांखे वाइट मिलंदव, ग्रे मिलंदव ऐं रेड मिलंदव। पिंक कान अथव या जेको नागिन 6 में ॾेखारियो अथनि? न नागिन 6 आयो न रखियो आहे न। रखो न पोइ हलंदव जाम उहो। हा रखूं पर असांजे छा आहे वरी नांगन वांगन खां डप लॻंदो आहे न थोरो। ठीकु आहे हिन में डबल डोर आहे। अरे तव्हांजा हस्बैंड सिलेक्ट करे विया आहिनि तव्हांजे लाइ फ्रिज। अचो ॾेखारियां, हेॾे अचो। हेॾे ॾिसो इहा अथव गोदरेज जी फ्रिज। उन्हनि ख़ासि चयो आहे की असांखे 10 साल वारंटी वारी फ्रिज ई खपे। छा चए? उन्हनि ख़ासि चयो आहे की असांखे 10 साल वारंटी वारी फ्रिज ई खपे। माना तुंहिंजे हिसाब सां 10 सालनि में मां हिकु बि नई फ्रिज न वठां? मां ईअं चई न, मां त चवंदुमि पाण तव्हां अॼु ई 2 फ्रिजूं वठो। हिक में फलूसो रखिजो, हिक में भाॼियूं रखिजो, हिक में आइसक्रीम रखिजो, हिक में पेस्ट्री रखिजो। पेस्ट्री त मुंहिंजी बि फेवरेट आहे। हाँ मुंहिंजी बि। 10 साल मां हिकु ई फ्रिज न हलाइण वारी आहियां सम्झी? अरे पंहिंजी धीअ त खणी वञो। वञा नथी मां। हिन फ्रिज में सभु शयूं थधियूं थी वेंदियूं आहिनि? हाँ तूं अंदर वञी वेहनी है न, तू भी थदी थी वेंदी है। पोइ माण्हू रूम में एसी छो रखंदा आहिनि, फ्रिज छो न? फ्रिज कोई रूम में रखंदो आहे? हल ठीकु आहे रूम में अगरि रखियूं बि त सभु माण्हू फ्रिज जे अंदरि मापंदा कीअं? हल ठीकु आहे हिकु फ्रीज़र में वेठो, हिकु विच में वेठो, हिकु बोतलुनि जे खाने में वेठो, पोइ बि बाक़ी माण्हू बचिया त हो किथे वेंदा? गर्मी न थींदी उन्हनि खे? पोइ असां फ्रिज जो दर खोले बि त रखी सघंदा आहियूं न। हेलो हेॾां कहिड़ी फ्रिज सिलेक्ट करे आया आहियो? हीअ 10 साल वारंटी वारी? माना तव्हां मतिलबु मां हीअ 10 साल हिकिड़ी फ्रिज हलाईंदमि? ॾिसो तव्हां भली 5 साल हलायो, शइ त सुठी वठो न। अरे मुंहिंजो घोटु पागल अथई। 10 साल वारंटीअ वारी शइ 10 साल ई ठाहे करे हलाईंदे पर नई न वठंदे। मूंखे 5 साल वारंटीअ वारी फ्रिज खपेव। अरे एस मोहन एंटरप्राइज़िस में आया हो तव्हां। हिते तव्हांखे हर शइ ज़बरदस्ती मिलंदी। मथां इहा त गोदरेज जी आहे। हिते सर्विस सेंटर बि गोदरेज जो उल्हासनगर में, असांजो सेंटर बि उल्हासनगर में, तव्हांजो घर बि उल्हासनगर में, असांजो घर बि उल्हासनगर में। हाणे हिन में घर जो कोई वास्तो हुयो? कई शइ हले थी फ्लो में हलण ॾे न। तोखे बि खुसखुस थी विच में, छोटी बच्ची हो क्या? तव्हां खां सुठो त तव्हांजो भाउ आहे। घटि में घटि रोज़ नई शइ त वठींदो आहे घर में। तव्हांजी शादी थी वई अथव? हाँ न मां सम्झी वियमि। तोखे कीअं ख़बर पई? हेतिरो कुझु त माण्हू ॿिनि हालातुनि में रही सघंदो आहे। हिकिड़ो शादीअ खां पहिरीं ऐं ॿियो नशे खां पोइ। अनुपमा वारी पर्स बि कहिड़ी वठी ॾिनव, सभ में अथव कंजूसी। पोइ तव्हां शादी कंदव? तूं छोकिरी ॻोल्हे ॾिनी त पक ई कंदुमि। मां त ॻोल्हे रखी थी मांव, मूंखे फोटो बि आहे, ॾेखारियांव? न हाँ न खयो। असां गोदरेज जी था वठूं। अरे वाधायूं अथव, गोदरेज जी त उहे बि बेस्ट आहे, फालतू में टेंशन था खणो। पोइ कॾहिं ताईं ईंदी? हिन बैग में हाणे ई थो विझी ॾियांव। हिन बैग में वरी कीअं ईंदी? मम्मी तव्हां जोक बि नथा सम्झो पिया। छोटी बच्ची हो क्या?